नाज़िन मुल्क में कोरोना वायरस वेगे 72 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी, जीअं त नेशनल जारी कयल अखरनि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 72 अमवात रिपोर्ट थियूं आहिनि। इहे सभ खां घणियूं जेके अमवात रिपोर्ट थियूं आहिनि उहे सूबा पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में रिपोर्ट थियूं आहिनि। नेशनल कमांड ऑपरेशन इहो ॿुधायो आहे त जेके कोरोना केसिस जी जेकी मुस्बत शरह आहे उन में बि वाध थी वई आहे ऐं पॉइंट 9 ते इहा शरह अची वई आहे ऐं ख़तरनाक सूरत इख्तियार करे चुकी आहे। इन सां गॾोगॾु नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर कल्ह बि हिकु अहम इजलास थियो जंहिंमें सभु अहम फ़ैसिलनि जो फ़ैसिलो कयो, जंहिंमें शादी हॉल्स, आउटडोर होटलिंग ऐं पार्क ऐं मार्केटुनि खे 8 बजे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं जॾहिं त 24 मार्च ते जेको तालीमी इदारनि बंदि करण जे हवाले सां बि अहम फ़ैसिला थींदा। इहो जेके फ़ैसिला कल्ह कया विया आहिनि नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर में, उहे मथे महीने अप्रैल ताईं उन्हनि ते अमल दरामद हूंदो, जॾहिं त अप्रैल जे महीने में 5 तारीख़ ते ॿीहर NCSC जो इजलास तलब कयो वेंदो। उन खां पोइ अॻिते जो लाइ अमल तइ कयो वेंदो। जॾहिं तालीमी इदारनि जे हवाले सां 24 मार्च ते हिकु अहम फ़ैसिला मतलबु आहिनि। मां इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेकी कोरोना वायरस जी सूरत हाल जे पेश नज़र ख़ासि तौर ते इस्लामाबाद में जेके हॉस्पिटल्स आहिनि त एक्यूपाइड जेके बेड्स आहिनि, ऑक्सीजन बेड्स ऐं इन सां गॾोगॾु जेके वेंटिलेटर जी सूरत हाल आहे उन जे हवाले सां बि डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पारां इहा तशवीश ज़ाहिर कई वई आहे त एहतियाती तदाबीर खे बहितर कयो वञे ताकी जेको पैरामेडिकल स्टाफ ऐं हॉस्पिटल ते वज़न घटि थी वञे, छाकाणि त इन एहतियाती तदाबीर जे न करण जे करे रोज़ जी बुनियाद ते केसिस में वाध थी रही आहे। तक़रीबन 600 केसिस एक्टिव केसिस सिर्फ़ु इस्लामाबाद सिटी मां ई कल्ह रिपोर्ट थिया आहिनि।